अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं तव्हांजे लाइ हिकु मज़ेदार काठियावाड़ी छोलनि जी रेसिपी। काठियावाड़ी छोला ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते मां चणा खयां आहिनि तक़रीबन 1.5 किलो ऐं चणनि खे असां राति खां ई पिसाए रखी छॾियो हुयो। हाणे हिकु पतीले में पिसियल चणा ऐड कया आहिनि। 4 खां 5 लीटर पाणी विझंदासीं ऐं चणा बॉइल करे छॾींदासीं। हाणे हिकु ॿिए पतीले में मां तक़रीबन 3 खां 4 टेबल स्पून तेल ऐड कयो आहे। तेल जीअं ई थोरो गरम थींदो त हाणे असां विझंदासीं थूम ऐं अदरक जो पेस्ट जेको आहे 1 टेबल स्पून। सावन मिर्चनि जो पेस्ट विझूं पिया 1 टेबल स्पून। जीरे जो पाउडर आहे 1.5 टी स्पून। सुकनि धाणनि जो पाउडर आहे 2 टेबल स्पून। हेड विझां थी 1 टी स्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टेबल स्पून। चाट मसाले जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। अम्बचूर पाउडर 1 टी स्पून ऐड कयां थी ऐं इहे सभु मसाला विझण खां पोइ चङी तरह सां मिलाईंदासीं ऐं चङी तरह सां मिलाए थोरी देरि जे लाइ तक़रीबन 2 खां 3 सेकेंड जे लाइ पचाए छॾींदासीं। हाणे मां विझां थी तक़रीबन 2 चमचनि जे क़रीब पाणी ऐं पाणी ऐं मसालनि खे चङी तरह सां मिक्स करे 2 खां 3 सेकेंड जे लाइ पचाईंदासीं। हाणे मां विझां थी उॿरियल चणा ऐं चणनि सां गॾु असां पाणी बि ऐड कंदासीं जेको जंहिं पाणी में असां चणा उॿारिया हुयासीं ऐं जेको पाणी बची वियो हो चणनि जो उहो बि चणनि सां गॾु विझंदासीं ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं। मां लूणु थी विझां 2 टी स्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1/2 टेबल स्पून ऐं मिक्स करे हाणे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं ऐं चणनि खे 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे मां ऐड कयां थी उॿरियल आलू। हिते मां 3 अदद विचोली साइज़ जा आलू खयां हुया ऐं उनखे उॿारे उनजा पीसिस करे छॾिया आहिनि ऐं उहे मिक्स कयां थी। हाणे विझां थी चिकन पाउडर जेको आहे 2.5 टी स्पून। हाणे असां थोरो मैश करे छॾींदासीं। ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं ऐं हाणे छोलनि खे ऐं आलूनि खे उॿरण ॾींदासीं ऐं जीअं छोला ऐं आलू उॿरण लॻंदा त हाणे मां ऐड कयां थी कारो लूणु 1 टी स्पून। गुड़ जो पाउडर आहे 2 टेबल स्पून। गुड़ जो पाउडर विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे मां हिते इमली या पोइ गिदामड़ी चवंदा आहियूं, गिदामड़ीअ जो पेस्ट ठहियलु आहे मां वटि हिते तक़रीबन 1.5 कप जे बराबरि ऐं उहो छोलनि में ऐड कंदासीं। चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। ऐं असांजा मज़ेदार काठियावाड़ी छोला बिल्कुलु तयारु आहिनि। मां हिकु प्याले में डिश आउट थी कयां। ऐं छोलनि खे प्याले में कढण खां पोइ हाणे मथां छिड़कींदासीं थोरा सा कटियल सावा मिर्च, थोरा कटियल बसर विधा आहिनि, थोरा टमाटा नंढनि नंढनि टुकड़नि में कटियल आहिनि उहे विझूं था। थोरा कटियल धाणा विझंदासीं। ऐं थोरी पापड़ी मथां विझंदासीं या पोइ पापड़ चई सघो था। ऐं असांजो मज़ेदार काठियावाड़ी छोला तयारु आहिनि। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी।
थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मां इंशाल्लाह मुलाक़ात कंदमि तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।